टाउन ऑफिसर मीरो ख़ान शकील अहमद विस्तड़ो जी हिमायत में शहरनि जी रैली शहर जे मुख्य रस्तनि खां थी प्रेस क्लब पहुती, जिथे अॻवाननि चयो त मीरो ख़ान टाउन जो OZT शेयर वधाए मुलाज़िमनि जा मसइला जल्द हल कया वञनि। TMO साहब जेको ॾींहुं राति महिनत करे सॼे शहर खे साफ़ रखण जी कोशिश करे थो, उन सां शहर वारा ऐं ॿिया जेके वस वारा आहिनि उहे पंहिंजो पूरो तावन कनि ताकि उन्हनि खे कमु करण में कंहिं बि क़िस्म जी रुकावट महसूसु न थिए। ऐं उन्हनि खे ॿियो असांजो मुतालबो इहो आहे त OZT शेयर जेको असांजो मीरो ख़ान टाउन जो कटिजी करे ॿिए हंधि शेयर कयो वियो आहे बाराम में, उहो असांखे मीरो ख़ान खे मोटाए ॾिनो वञे। असांजो OZT शेयर ॿिए हंधि छो वियो आहे? मीरो ख़ान में हेतिरा सारा मुलाज़िम आहिनि, एतिरी वॾी टाउन आहे, उन जे बावजूदि असांजो OZT शेयर कटियो थो वञे त जेको असां वटि पोइते बैलेंस बचे थो उन में मीरो ख़ान सिटी जो पुराओ नथो थिए। साहब कल जेका इहा अपील कई ऐं TMO साहब भलो आहे, असांखे TMO साहब इहो खपे, सफ़ाई सुथरी जे लाइ बि भलो आहे ऐं हर टाइम जंहिं टाइम ॻाल्हायूं था टाइम पुॼे थो, असांखे इहो ई माण्हू खपे, ॿियो को न खपे। हिनमहिल TM साहब सां इकट्ठे आहियूं ऐं सुबुह खां वठी असां उन रैली में शरीक हुयासीं ऐं आईंदा बि असां इन सां हमेशह इकट्ठे ई हूंदासीं। TM साहब सां असां उनजी हिमायत कयूं था ऐं उन खां अलावा जेकी मीरो ख़ान जी बजट आहे उहा महिरबानी करे वधाई वञे। कैमरामैन अब्दुर रहमान राजपूत सां जान मोहम्मद वदो, सिंध TV न्यूज़, मीरो ख़ान।